बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अम्मा बाद व अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल में वॾे में वॾो जेको सुवाल पैदा थिए थो त अल्लाह पाक खे कहिड़ी ज़रूरत पई जो एॾी वॾी काइनात ठाहे, वरी नंढड़ो गोलो ज़मीन जो ठाहे, वरी असांखे इंसान करे मोकिले छॾियईं। फ़ाइदो कहिड़ो आहे संदसि? छा थो अल्लाह साईं खे मिले? एॾी वॾी काइनात आहे जंहिंमें असांजी ज़मीन मां सम्झो त हिकिड़े ज़रे जे बराबरि बि कान्हे का, वरी असांखे ठाहे, वरी पंहिंजा रसूल मोकिले, नबी मोकिले। आख़िर असांखे चाहे छा थो? असां खां अल्लाह साईं खे असांखे पैदा करण जो मक़सदु कहिड़ो आहे? हिकिड़ो त मक़सदु जेको हिकिड़ो साइंटिस्ट हो दुनिया जो वॾो, जेको अल्लाह खे कोन मञींदो हो, पोइ उहो जॾहिं DNA ईजाद थी त भई हिकु सेल जे अंदरि DNA सेल आहे जेको उनखे गाइड थो करे, त चई त पक को डिज़ाइनर आहे। त माण्हुनि पुछियो त सोचे ॿुधाए त पोइ जेकॾहिं को डिज़ाइनर या अल्लाह आहे जंहिं इंसान जे सेल खे ठाहियो आहे, त हू इंसान मां छा थो चाहे? त हुन वाह जो जवाबु ॾिनो, चई हो थो चाहे त इंसान मुंहिंजी कुदरत खे ॾिसी मूंखे मञनि ऐं मूंखे वॾो सम्झनि। ख़ैर इहा त पंहिंजी जाइ ते सही आहे, लेकिन मक़सदु छा आहे अल्लाह साईं जो? अॼु हीअ आयत जेका मूं क़ुर में कढी आहे, इन में ॾसे थो त मुंहिंजो मक़सदु छा आहे। दाऊद अलैहिस्सलाम खे ख़िताबु आहे, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, या दाऊद, चई ए दाऊद अलैहिस्सलाम, इन्ना जअलनाक ख़लीफ़तन फिल अर्द, चई मां तोखे हिन धरतीअ ते बादशाह थो मुक़ररु कयां, ख़लीफ़ो थो मुक़ररु कयां, तोखे पावर थो ॾियां। हाणे थी ख़बर पए त उनखे छा थो चवे, तोखे छो थो मुक़ररु कयां? फ़हकुम बैन अन्नास बिल हक़, त पंहिंजे बादशाहीअ में माण्हुनि सां अदलो इंसाफ़ कर। माना ख़बर पई त अल्लाह ताला इंसान खे हिन धरतीअ ते मोकिलियो आहे त अहिड़ो निज़ाम क़ाइमु कयो जॾहिं कंहिंसां ज़ुल्म न थिए, कंहिंसां ठगी न थिए, कंहिंखां रुश्वत न वरिती वञे, कंहिंखे थाणे में कूड़ो न कुटियो वञे, कंहिं वॾे जे चवण ते खून न कया वञनि। अल्लाह चाहे थो हिन धरतीअ ते अदलो इंसाफ़ क़ाइमु थिए। इन्हीअ खे ॾिसण जे लाइ हिन धरती क़ाइमु कई आहे। तॾहिं त चए थो दाऊद अलैहिस्सलाम खे त आऊं तोखे ख़लीफ़ो मुक़ररु थो कयां त हिन धरतीअ ते वञी हक़ जो निज़ाम क़ाइमु कर, वला ततबिअ हवा। ऐं दाऊद अलैहिस्सलाम, ईअं न त तोखे कावड़ अचे त कंहिंखे दसे मारे छॾी, या को ॾोही हुजे वरी हुन ते रहम चई छॾे ॾियईं। वला ततबिअ हवा माना पंहिंजे नफ़्स जे मर्ज़ीअ ते न हलजांइ, माना तुंहिंजो कमु आहे क़ुर खे हलणु, इन में पंहिंजी न हलाइजांइ। छॾियो ग़रीब आहे छॾे थो ॾियांसि, या ठीकु आहे एॾो आहे न, बल्कि तूं अल्लाह जे क़वानीन खे फॉलो कजांइ। जे पंहिंजी मर्ज़ीअ ते कमु कंदे फ़युज़िलक अन सबीलिल्लाह, त पोइ तूं अल्लाह जे रस्ते खां थिड़ी वेंदे। इन लज़ीन यज़िलून अन सबीलिल्लाह, जेके अल्लाह जे रस्ते खां थिड़ी वेंदा, माना अदल इंसाफ़ न कंदा, लहुम अज़ाबुन शदीद बिमा नसू यौमल हिसाब, त उन्हनि खे शदीद अज़ाब मिलंदो। छो त हुननि रिज़ल्ट जी परवाह कान कई त अल्लाह वटि असांखे नतीजो ॾींदो, इन असांखे पर हुनखे विसारे छॾियऊं। तंहिंजे करे अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं मोकिलियो त छा थो चवे क़ुर शरीफ़ में? हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा, चई उहो ई अल्लाह आहे जंहिं पंहिंजे रसूल खे ही क़ुर ॾेई मोकिलियो। ठीकु आहे, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा कयईं? क़ुर ॾेई मोकिलियईं। व दीनिल हक़, दीन माना सिस्टम, निज़ाम, हक़ माना अदल इंसाफ़ जो, त अदल इंसाफ़ क़ाइमु करे। ले युज़हिरहू अल दीन कुली, ऐं हिन जे इंसाफ़ जे निज़ाम खे ॿियनि सभिनी निज़ामनि ते ग़ालिब करे, माना ॿियनि हुकूमतुनि जे बादशाहनि खे ड्राहे इस्लामी निज़ाम क़ाइमु करे, त जीअं उन्हनि माण्हुनि खे बि अदलो इंसाफ़ मिले। वलो करे हल मुशरिकून, इहे जेके हथ जा कूड़ा कानून ठाहियो वेठा आहिनि, इहे मुशरिक आहिनि। पोइ इन्हनि खे चिड़ अचे त भली अचे, करे माना भली किराहत थियनि त भली थियनि। इहा साॻियो कॉन्सेप्ट हर मज़हब में आहे। जेकॾहिं तव्हां बाइबल में वञो, इंजील में, त उतां मूं आयत खई आहे। इंजील में छा थो चवे अल्लाह साईं? त तुंहिंजो नालो पाक ॼाणायो वञे, तुंहिंजी बादशाही अचे, तुंहिंजी मर्ज़ी जीअं आसमाननि में पूरी थिए थी तीअं ज़मीन ते बि थिए। माना अल्लाह जा कानून आसमान ते हलनि पिया था न। आहे कंहिं चंड जो या कंहिं ग्रह जी का ताक़त छॾाए भॼी वञे? हलणो अथसि उन आर्बिट में, उन स्पीड सां। धरती आहे, उनखे फिरणो आहे।
फिरे घणी स्पीड सां थी फिरे, 1600 किलोमीटर कलाक में फिरे थी। असां हलूं पिया था, असां मूवमेंट कयूं पिया था 1600 किलोमीटर कलाक जी स्पीड सां। जहाज़ वधि में वधि 1000 किलोमीटर ते हली सघे थो, असां जहाज़ खां बि ॾेढुणी स्पीड सां फिरूं पिया था, पर लोॾो कोन थो अचे, छाकाणि इहा अलाह जी कुदरत आहे। साइंटिस्ट आहे वॾो, हुन डिज़ाइन ई अहिड़ी शइ कई आहे जो एॾी थी तेज़ फिरे तॾहिं बि लोॾो कोन थो अचे। वरी जेकॾहिं तव्हां हिंदुनि जे भगवत गीता जेको हुनजो मज़हबी किताबु आहे, जेको असां सम्झूं था, छो त क़ुर में अचे थो त कंहिं बि क़ौम खे अलाह ताला नबीअ खां सवाइ छॾियो कोन्हे, चाहे हिंदू आहिनि, चाहे बाबा आहिनि, चाहे ॿुध आहिनि, नबी हर हंधि मोकिलियो अथई। हाणे उन्हनि जे भगवत गीता में छा लिखियलु आहे? उन में बाब नंबर आयत नंबर 3 में, अमल तुम भी ऐसा करो मेरी जान हो जिसमें सलाह व फलाह जहां, माना अहिड़ो अमल कयो जो इंसान जी भलाई थिए। हिंदुनि जी भगवत त अलाह जी ज़िंदगी मक़सदु आहे अदल इंसाफ़ जो निज़ाम क़ाइमु करणु। हाणे असांजो मुल्क पाकिस्तान आहे, अक्सरियत मुस्लमान आहे, पर निज़ाम बातिल आहे। कोर्टुनि में फ़ैसिलो आहे, अंग्रेज़नि जो ठहियलु कानून यको पियो थो हले, को कानून कोन्हे को। हाणे कंहिंखे ॿधिजी वियो त छुटो कोन, त पोइ इहो अहिड़े क़िस्म जो छा फ़ाइदो आहे? अॻिते अचूं था। अलाह ताला फरमाए थो, जेकॾहिं अदल जो इंसाफ़ क़ाइमु कंदव त मां तव्हांखे हिन धरतीअ में हिकिड़ी ख़ुशी ॾींदुसि। उहा कहिड़ी ख़ुशी आहे? क़ुर खां ॿुधूं था, वलो अन्नहुम अक़ामू तौरात वल इंजील वमा उनज़िल इलैहिम मिन रब्बिहिम, चए थो चाहे ईसाई पंहिंजे टाइम ते या यहूदी या मुस्लमान निज़ाम क़ाइमु कनि, वमा उनज़िल इलैहिम मिन रब्बिहिम, जेको अलाह हिननि ॾे नाज़ुल कयो आहे हिन क़ुर जो, जे ही निज़ाम नाफ़िज़ कंदा त लअकलू मिन फ़ौक़िहिम, त एॾी बरकत ॾींदोसां जो मथां बि खाईंदा, व मिन तहत अर्जुलिहिम, पेरनि मां बि एॾी बरकत जो खाईंदा। अलाह ताला फरमाए थो। बाक़ी आहे छा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया ते अलाह जो रसूल थी आयो त हुन जा 4 असांजे मथां अहसान आहिनि ऐं 4 असांखे हुन जे लाइ ड्यूटी अदा करणियूं आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं उहो असां क़ुर मां खणंदासीं। नंबर 1, 4 जेके हुन जा अहसान कहिड़ा आहिनि? पहिरीं त यामिरुहुम बिल मारूफ़ व यनहाहुम अनिल मुनकर। 2 अहसान आहिनि त हुन अहिड़ो निज़ाम ॾिनो जो अदुल कंदो हो ऐं बुराईअ खां रोकींदो हो। इन कयईं। उन खां पोइ हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जॾहिं ख़लीफ़ो थियो त घिटीअ में गश पिए कयईं त ॾिठईं त हिकिड़ी माई पई थी देगड़ी पचाए, ॿार पिया था रोअनि। पुछईंसि त अमर छा आहे? चई खाधो कुझु कोन्हे, मिड़ई पथरनि खे पई थी बिलोड़ियां पाणीअ में, त जीअं सम्झनि त भाॼी थी पचे। ख़लीफ़ो बादशाह हो न वक़्त जो। वापसि वियो आहे, पंहिंजे खज़ाने मां बोरो भरायो त सूजीअ जो, खंड जो, ॿियनि शयुनि जो सॼो करे। चई रखो मुंहिंजे कुल्हे ते। मण खयों अथसि पंहिंजे कंध ते खणी, उन दर ते पहुचाए माई खे चई हाणे पचाए ॿारनि जो बोड़। उहा वरी उहो सूजी पकाई थी, पाण ॿाहिरि वेही रहियो आहे दर ते, ऐं चए थो जेसिताईं ॿार न खाईंदा मां हितां उथंदुसि कोन। इहो आहे न इंसाफ़ जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारियो। इहो ख़लीफ़ो हो न वक़्त जो। ऐं ॿियो व यहिल लहिम तइबा, 3 अहसान, व युहर्रिम अलैहिम ख़बाइस, असांखां सभु भलायूं शयूं हलाल करे वियो ऐं सभु बुछड़ियूं शयूं हराम करे वियो। गॾो न खाओ, कुतो न खाओ, मोल न खाओ, गोश्त न खाओ, चोरीअ जी शइ न खाओ, रुश्वत जो पैसो वारनि खे न खारायो, हराम करे वियो ऐं हलाल शयूं हलाल करे वियो। व यज़ा अनहुम इसरहुम वल अगलाल, ऐं जेके हुननि जे निज़ाम बातिल जे करे माण्हुनि जे मथां वज़न हुआ ऐं जेके ॻिचिन में ॻट हा उहे लाहे वियो। इहे आहिनि 4 अहसान। हाणे असांखे 4 वाजिबात कहिड़ा आहिनि? आमनू बिही, माना न सिर्फ़ु असां हिन निज़ाम खे मञूं, पर अलाह जे रसूल सां ॾिनल तालीम खे मञूं। व अज़रू, ऐं चऊं त भलारो रसूल हो अलैहिस्सलातु वस्सलाम, वॾी इज़त वारो हो, पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान करे वियो। एॾो बादशाही थी वियसि जो कंहिं टाइम ते मस्जिद नबीअ में सोन ऐं ज़ेवरनि जा ढेर थी वेंदा हुआ जेके माण्हुनि में विराईंदो हो। लेकिन जॾहिं संदसि वफ़ात थिए पई त आख़िरी 3 ॾींहंनि में तेल ॾीए जो ओधर ते आयो ॿाहिरां, ऐं संदसि कुल प्रॉपर्टी तॾो, लठ, वटो, 2-3 शयूं हुयूं। त अहिड़े जी इज़त थींदी कान थींदी? ऐं पंहिंजा ख़लीफ़ा बि अहिड़ा ई मुक़ररु कयईं। व नसरू, ऐं हुनजी मदद करणी आहे। हुनजी कहिड़ी मदद करणी आहे? त हीउ पैगाम इंसान ज़ात ताईं पहुचाइणु हुनजी मदद आहे। हुनजे इस्लाम जो हीउ रोशन ॾियो गली गलीअ में पहुचाइणु असांजी ड्यूटी आहे। वतबऊ नूर लज़ी उनज़िल महूम,
ऐं उहो नूर जेको ही क़ुरान हिन जे मथां लथो वियो आहे, इन ते असां हलूं, इहो चोथों वाजिबात आहे। लेकिन इहे कम अकेला करे सघजनि था? अकेलो इंसान थी सघे थो जन्नत में हलियो वञे ज़िक्र बिक्र करे, लेकिन अकेलो इंसान मुआशिरे खे फ़ाइदो कोन ॾेई सघंदो, तब्दीली नथी अची सघे। जेकॾहिं अकेलो तब्दीली अची वञे हा त रसूल असां जमायत कोन ठाहे हा। छाकाणि त जेके ज़ुल्म कनि था, जिन नज़रो इंसाफ़ तबाह कयो आहे, जेके असांजा MP MNA छा आहिनि, सभु रुश्वत में लॻा पिया आहिनि। ओ पुट बि MPA त वरी ॾाॾो बि MPA त फलाणे हिननि जो ठीको खयो आहे। असांजा माण्हू ग़ुलाम आहिनि। अचे थो दर ते तॾो विछाइनि था रिली, साईं अचो वेहो, पेरे बि पवंदा हाज़ुर साईं वोट तुंहिंजो, भली पोइ हेॾियूं मुछूं रखियो वेठो आहीं, इस्लाम ते हली कोन थो, रुश्वत थो खाई, रंडी बाज़ी थो करी, असांखे परवाह न आहे, वोट साईं जो आहे। पोइ इहा जेका असां ग़ुलामी आहे, इहा ग़ुलामी तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं तव्हां में जमायत हिकिड़ी हुजे जेका हिन ज़ुल्म जे निज़ाम जे ख़िलाफ़ु उथे। हिकिड़ो मिसाल आहे, तगड़ा ॿ शयूं आहिनि मुआशिरे में, ग़लबे दीन ऐं ॿी शइ आहे इशाअत इस्लाम। इशाअत इस्लाम माना अक्सरत माण्हू मुस्लमान थी वञनि, लेकिन दीन जो निज़ाम कोन्हे। हाणे पाकिस्तान आहे, 95% मुस्लमान आहियूं न, पर मथां हुकूमत कंहिंजी आहे? बातिलनि जी, ठगनि जी, चोरनि जी। आहे को इंसाफ़? को थाणे ते इंसाफ़, को SSP जो इंसाफ़, तव्हांखे कोर्ट में बि इंसाफ़ कोन्हे को। जज वेठा आहिनि हेठियां, उहे वाठा वेठा आहिनि, ॾोकड़ ॾियो ऐं जेको वणेव फ़ैसिलो कराए वञो। इलाह माशाअल्लाह को अलाह वारो हिकिड़ो उथी बीहे थो, सो बि मुसीबतुनि में आहे, त ग़लबो कोन्हे। तंहिंजे करे जेकॾहिं निज़ाम कानून हुकूमत ऐं इक़्तिदार इस्लाम जो हुजे, लेकिन अक्सरियत गैर मुस्लिम हुजे, तॾहिं बि इहो भलो मुल्क आहे। पोइ बि इहो भलो आहे, छो त हिते दीन ग़ालिब आहे, इस्लाम ग़ालिब आहे। मिसाल तौरु यूरोपियन कंट्रीज़ में जिते मुस्लमान जी हुकूमत हुई, अक्सरियत नान मुस्लिम हुआ, लेकिन हुकूमत इस्लामी हुई। इहो ग़लबे दीन आहे। लेकिन इशाअत इस्लाम जेकॾहिं कंहिं मुल्क में अक्सरियत बल्कि ग़ालिब अक्सर मुस्लमान जी हुजे, निज़ाम कानून हुकूमत इक़्तिदार कुफ़र जो हुजे, त ग़लबे दीन कोन्हे, इस्लाम वधीक आहे। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त इन मां साबित थिए थो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़सदु हो दीन इस्लाम खे ॿियनि मज़हबनि ते ग़ातिल करणो ऐं सियासी तौरु। हाणे असांजे जेकॾहिं मुस्लमान पॉपुलेशन ॾिसो, इंडिया में 14%, पाकिस्तान में 96, बांग्लादेश 90, नाइजेरिया 50, इजिप्ट 95, ईरान सम्झो 100%, टर्की 98, अल्जेरिया 98 ऐं माराको 100%। लेकिन इन्हनि मुल्कनि में ग़लबे दीन कोन्हे को, इशाअत इस्लाम आहे। अलाह खे इहा शइ नथी वणे। अलाह चए थो मुंहिंजे निज़ाम खे ग़ालिब कयो, पोइ भली काफ़र हेठि हुजनि, पर उहो तव्हांखे जज़ो ॾींदा। असल शइ इहा आहे। ही जेके बि हे मुल्क मां फ़तह थिया आहिनि, मां हुनजो मूंखे टाइम कोन्हे जो मां तव्हांखे ॾसियां, त असल छा आहे त तब्दीली जेका ईंदी आहे इस्लाम में, उहा ईंदी मथां खां हेठि, हेठां खां मथे कान थींदी। मिसाल तौरु हाणे पाकिस्तान में 95% मुस्लमान आहिनि न, हेठि त आहे मुस्लमान, पर तब्दीली मथां अचे। माना हिकिड़ी अहिड़ी जमायत ठहणु खपे जेका मथां इक़्तिदार जे इन्हनि ज़ालिम निज़ाम खे ड्राहे ऐं इस्लामी निज़ाम क़ाइमु करे। हे जेके इस्लामी फ़तूहात थींदियूं हुयूं, उहे छा कंदा हुआ? उहे वञी हुकुमरान खे ख़त लिखंदा हुआ, बाबा असां मुस्लमान आहियूं, असां चाहियूं था त तव्हांजे मुल्क में इस्लामी निज़ाम नाफ़िज़ थिए। जेकॾहिं तव्हां इहो कमु कयो था त असांखे घणी वेड़ जी ज़रूरत कान्हे, बाक़ी जे तव्हां माण्हुनि सां पंहिंजो ज़ुल्म क़ाइमु रखंदव, पोइ असीं तव्हां सां विढ़ंदासीं। इहो हूंदो सबबु फ़तूहात जो। त मथां खां हेठि तब्दीली ईंदी, हेठां खां मथे तब्दीली कॾहिं कान थींदी। तंहिंजे करे छा आहे त मौलाना अशरफ थानवी जो हिकिड़ी किताब मां वरितो विया, त पंहिंजे भाइटे खे चए पियो, मौलाना शबीर अली रहमुल्लाह खे, त भाइटियो पुछेसि थो त छा तबलीग जेका कजे थी उहा अवाम नास में कजे या ख़वास में कजे मथां खां? त इन ते हकीम उल उम्मत मौज थानवी फरमायो त मथां खां कयो, छो त वक़्तु घटि आहे ऐं मथे माण्हू घटि आहिनि। जेकॾहिं इहे इक़्तिदार में SP, वज़ीर, हुकुमरान जे इहे सुधरी विया, या इहे हटी हिननि जाइनि ते शरीफ़ इंसान अची विया ऐं इहे दीनदार थी विया, त अवाम ख़ुदि ब ख़ुदि दीनदार थी वेंदो। छाकाणि इहे केरु आहिनि ख़ासि माण्हू मुआशिरे में? 7 क़िस्म जा माण्हू हिते बि हूंदा जेके ख़ासि आहिनि, जिन ते कमु करण जी ज़रूरत आहे। पहिरियों कहिड़ो आहे? क़ुरान मां 7 क़िस्म क़ुरान में मौजूदु आहिनि, लेकिन इहे 7 माण्हू अहिड़ा माण्हू आहिनि जीअं मिसलनि हिकिड़ो
मादनात आहे उन में सोन आहे पर मिक्स आहे। हाणे जे सोन जुदा न कंदव त मादनियात कंहिं कम जी कोन्हे। तव्हां भली किलो खणी वञी ॾियो उनखे चओ था हिन में ज़रूरु ज़रूरु सोन जो कोन वठंदो जेसिताईं ज़रूरु। त हे 7 ई माण्हू मादनियात आहिनि पर इन्हनि में सोन अंदरि आहे। कहिड़ा कहिड़ा हाणे जेकॾहिं इन्हनि ते कमु थींदो इहे सुधरी विया त वॾो इस्लाम आहे। नंबर 1 उलिल फज़ल वसिया, सूरतुल नूर आयत नंबर 22। कहिड़ा आहिनि इहे जिन जो मुआशिरे में ख़ानदानी माण्हू आहिनि ऐं माण्हू उनखे सुञाणनि था। उलुल कुआ व उलुल बास, ताक़त वारा माण्हू, पहलवान माण्हू, गैरत वारा। उलुल अज़म, उहे माण्हू जेके जेकॾहिं कंहिं ॻाल्हि ते अची वञनि त पोइ छॾनि नथा, माना बसि कमिटेड थी था वञनि। उलिल तौल, माना जंहिंजा हथ ड्रिघा आहिनि। ऐं उन खां पोइ उलिल इल्म, जेके इल्म वारा आहिनि। ऐं आख़िरी आहे उलिल नुहा, माना ज़हीन माण्हू। इहे 7 माण्हू जेके आहिनि जेकॾहिं इन्हनि ते महिनत थींदी त इहा जेका जमायत ठहंदी इहा तब्दीली आणे सघे थी। अवाम नास वीचारो ग़रीब नास आहे, लेकिन इहे 7 माण्हू आहिनि। हाणे तव्हां कहिड़ी कैटेगरी में आहियो? ज़रूरु कंहिं न कंहिं कैटेगरी में हूंदो। तव्हांजो कमु आहे त अहिड़नि माण्हुनि सां कमु कयो। जेकॾहिं अलाह ताला क़ुर में फरमायो आहे त हिकिड़ी तव्हां में ख़ासि जमायत ठहे जेका क़ुर्बानी ॾेई मुल्क जो निज़ाम तब्दील करे, टाप खे ड्राहे। क़ुर में अचे थो वल तकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल ख़ैर, तव्हां में हिकिड़ी अहिड़ी जमायत हुजे जेको ख़ैर जी दावत करे। छा कंदी? यामुरून बिल मारूफ यनहुल मुनकर, बुराईअ खे ख़तमु करे नेकीअ जो निज़ाम क़ाइमु करे। व उलाइकुमुल मुफ़्लिहून, इहे कामयाब आहे, इहा जमायत कामयाब आहे। उन खां पोइ तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो सूरत तौबा में फ़क़ातिलू आइमतल कुफ़्र, तव्हां विढ़ो कंहिंसां जेके कुफ़र जा सरदार आहिनि, चोर आहिनि, वज़ीर आहिनि, हुकूमत कूड़ी क़ाइमु कयो वेठा आहिनि। तव्हां उन्हनि सां विढ़ण जो मतिलबु आहे उनखे मटायो। अहिड़ी जमायत ठाहियो जंहिंजो मक़सदु हुजे त मथां टाप रहे। लेकिन उन खां अलावा मुआशिरे में जेके माण्हू आहिनि 2 क़िस्मनि जा माण्हू, उन्हनि खे न चओ। केरु केरु आहिनि? माज़ूर ऐं मोतज़र, जंहिंखे अवाम चइजे थो। छो त इहे माण्हू अन्नास अला दीन मुलूकुम, इहे माण्हू बादशाह जे दीन ते आहिनि। जे वज़ीर चोर त सभु चोर थी वेंदा। जेकॾहिं SSP ठॻो ईंदो त हर थाणे ते पैसा रखंदो त वीचारो SHO मजबूर थींदो, ॿध ॿधा शुरू करे ॾींदो। तंहिंजे करे इहे माण्हू हुकुमरान दीननि ते हलनि था। हाणे हू माज़ूर केरु आहिनि ॿुधी छॾियो क़ुर छा थो चए। लईस अलल ज़ोफ़ा, माना इहो जेको कमु जमायत जेका इहो टाप ड्राहींदी महिनत कई, जी हाणे तंज़ीम इस्लामी डॉक्टर इसरार काम कया टाप ड्राइण जे लाइ। तंज़ीम इस्लामीअ जो मक़सदु आहे त अहिड़ी जमायत क़ाइमु कजे जेका प्रेशर विझी ऐं मुल्क जो निज़ाम मटाए। अवाम नास सां वास्तो न आहे, मुल्क जो टाप ड्राहे। पर कहिड़ा माण्हू टाप न ड्राहे सघंदा? अलाह थो चवे लईस अलल ज़ोफ़ा, ज़ईफ़नि ते इन जमायत में शामिलु थियण जी ज़रूरत कान्हे, इन ते ॾोह न आहे। ज़ईफ़ केरु? 80 साल 75 साल हली कोन था सघनि, लठ खयों था हलनि, वीचारा छा कंदा? माफ़ अथनि। व अलल मर्दा, के वरी अहिड़ा जेके सख़्तु बीमारीअ में आहिनि, उथी नथा सघनि, बीमारी आहे, उन्हनि खे बि ॾोह कोन्हे। व अलल लज़ीन ला यजिदून मा युनफ़िकून हरजन, अहिड़ा ग़रीब जेके जे अॼु ॾींहं जो मज़दूरी न कंदा त शाम जो ॿार वञा कोन खाई सघंदा, त अहिड़ी कंडीशन में बि हिननि खे माफ़ी आहे। लेकिन इन टिनी खे माफ़ी हिन ॻाल्हि जी कान्हे इज़ा नसऊ लिल्लाह व रसूली, त इन्हनि खे खपे त पंहिंजे इलाइक़े में तबलीग कनि। इहे 3 क़िस्म जा माण्हू छा कनि? तबलीगी जमायत ठाहे पंहिंजे इलाइक़े में कमु कनि, ॿिए शहर में न वञनि। छाकाणि त पंहिंजे इलाइक़े में कमु करणु इस्लाम जी तक़ाज़ा आहे। अक़रब बिल अक़रब, तबलीग कयो पंहिंजे पाड़े खां शुरू कयो। पर असीं छो था पाड़े मां शुरू नथा कयूं? छाकाणि त पाड़े जे प्रकारनि जी ख़बर आहे। वेंदासीं दर खड़काईंदासीं त असांखे 100 मेहणा ॾींदा, तो नाली हीअं कई, तो मूंखे गारियूं ॾिनियूं, तो मुंहिंजे पुट खे धकायां। त असांजो किरदार ई अहिड़ो आहे जो असीं पंहिंजे पाड़े में तबलीग करे ई कोन था सघूं। तंहिंजे करे भॼी परे शहर में वञूं था, उहो ॾिसंदा मुंहिंजी ॾाढी चवंदा वॾो को बुज़ुर्ग आयो आहे। अब बाबा बुज़ुर्ग जी पाड़े खां त पतो वठो। तंहिंजे करे इस्लाम चवे थो त पंहिंजी तबलीग पाड़े खां शुरू कयो, ॿिए शहर में न वञो। तंहिंजे करे चवे थो त इहे 3 क़िस्मनि जा माण्हू, ज़ईफ़, पोढ़ा, मरीज़ या जेके आणनि चाढ़नि था, इन्हनि खे खपे त तबलीग कनि अलाह ऐं अलाह जे रसूल जी। मा अलल मुहसिनी मिन सबील, जे इहो कमु कंदा त इन्हनि भलारनि ते का पकड़ कान थींदी। वल्लाहु गफ़ूरु रहीम, छाकाणि त वॾो कमु अलाह हिननि खां छॾाए नंढे कम ते लॻायो आहे। त चए थो मां इन लाइ थो माफ़ी कयां जो मां गफ़ूरु रहीम आहियां, तॾहिं मां हिननि खे चवां थो त तव्हां तबलीग कयो। तंहिंजे करे वरी छा थो थिए? जॾहिं सूरत लहे थी
त बाबा वञो टाप ड्राहियो ऐं जिहाद कयो, ॿुधो क़ुर। वैज़ा उनज़िलत सूरतुन अन आमिनू बिल्लाहि व जाहिदू मा रसूली, जॾहिं क़ुर जो हुकुम अचे थो त अलाह ते ईमान आणे ऐं अलाह जे रसूल सां गॾु वञी जिहाद करे टाप ड्राहियो, त छा थो थिए? इस्तअज़नक उलिल तौल मिनहुम, त तो ॾेई अचनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे जेके 7 क़िस्म जा आहिनि, ताक़त वारा, पैसनि वारा, सेहतमंद, उहे तव्हांखे अचे था चवनि कालू ज़रना, असांखे इजाज़त ॾे, नकुन महल क़ाइदीन, असां वेही दीन जो कमु कंदासीं, माना असां तबलीग जो कमु कंदासीं, इहो असांखां न करायो। जाइज़ ई न आहे इन्हनि माण्हुनि जे लाइ तबलीग करणु। इन्हनि माण्हुनि जो कमु आहे जमायत ठाहे इनकलाब आणणु। त इहे चए थो त रसूल सल्लम अचनि था, इस्तअज़नक माना तोखां इजाज़त घुरनि था, उलिल तौल माना ताक़त वारा, पैसे वारा, हथ ड्रिगे वारा, मिनहुम व कालू, ऐं चवनि था ज़रना माना असांखे छॾे ॾे, नकुन त वेही रहूं हवा क़ाइदीन वेठलनि सां। त अलाह छा थो चवे? रज़ू बि ऐं यकूनू मवल ख़वालिफ़, अच्छा हे वरी वेही दीन जो सुस्त वारो, सुस्ती वारो कमु करण ते इहे राज़ी था थियनि। तुबे अला कुलूबिहिम फहुम ला यफ़क़हून, इन्हनि क़ुर सम्झो ई कोन्हे को, इन्हनि जे दिलनि ते ठपा लॻी विया आहिनि त इन्हनि खे सम्झ ई कान्हे का। लाकिन रसूल वल्लज़ीन आमनू माहू, लेकिन अलाह ऐं अलाह जे रसूल जा सहाबा जाहिदू बि अमवालिहिम, जिहाद कनि था पंहिंजे माल सां, व अनफुसुम पंहिंजे जाननि सां, उलाइक लहुमुल ख़ैरात, इन्हनि जे लाइ आहे ख़ैरात ऐं भलायूं, उलाइक हुमुल मुफ़्लिहून, इहे आहिनि फ़ाइदे वारा। हे मदरसा छो ठहिया? सभ खां पहिरियों जेको मदरसो ठहियो दारुल उलूम देवबंद में ठहियो। इहो छो ठहियो? छाकाणि त 1857 में जेका तहरीक हली हुई इस्लामी निज़ाम खे अंग्रेज़नि खे कढण जी, इन में मुस्लमान ॾाढा शहीद थिया। त इन जे रिएक्शन में जेको आहे सो मौलाना क़ासिम नानोतवी ऐं जनाब शेख अल हिंद, शेख अल महमूद हसन, इन्हनि हिकिड़ो मदरसो क़ाइमु कयो त असां इन जो बदिले वठण जे लाइ मुजाहिद तयारु कंदासीं। यानी जेको देवबंद जो मदरसो क़ाइमु थियो उहो थियो हो मुजाहिदनि खे क़ाइमु करणु। हाणे ॿुधो ॻाल्हि, हज़रत उस्ताद मौलाना क़ासिम नानतवी इस मदरसे को, हाणे केरु थो चए? शेख अल हिंद थो चवे, इन जे मां किताब मां वरितो आहे। चए थो इन मदरसे खे छा दर्स तदरीस तालीम ऐं जे लाइ क़ाइमु कयो, त माना रुगो क़ुर पढ़ायो, नाज़रा पढ़ायो, हिफ़्ज़ करायो, हदीस पढ़ायो, चई इन जे लाइ असां मदरसो क़ाइमु कयो हो? न, चए तो मदरसो मेरे सामने कायम हुआ, जहाँ तक मैं जानता हूँ कि 1857 के हंगामे की नाकामी के बाद ये इरादा किया गया कि कोई ऐसा मरकज़ काम किया है जिसके ज़ेर से लोगों को तैयार किया जाए ताकि 1857 की नाकामी की तलाफ़ी की जाए। असां मदरसो क़ाइमु कयो मुजाहिद पैदा करण जे लाइ, इहे ज़िक्र ऐं इन्हनि जे लाइ मदरसो क़ाइमु कोन कयोसीं। तंहिं ते जॾहिं हुननि जेको आहे सो इहो कमु छॾे ॾिनो त चए थो हज़रत शेख अल हिंद तो चूँ कि कुछ हजरात देवबंद जो मकसद हानी थी हुआ तालीम तालम समझते हैं, और शेख अल हिंद के मुतल्लिक़ भी उनका ख्याल था। तो आपने वजाहत फरमाई, शेख अल हिंद छा थो चवे? चए तो तैलीम व तालम दर्स व तदरीज जंहिंजो मक़सद ऐं नस्ल बेना, मां उनजी राह में मुज़ाहमत नथो कयां, लेकिन मां पंहिंजे लाइ उन रस्ते खे इंतिखाब कंदुसि जंहिंजे लाइ हीउ मदरसो क़ाइमु थियो त मां मुजाहिद क़ाइमु कयां ऐं अंग्रेज़नि खे विड़ी मुल्क मां कढां। तंहिंजे करे आख़िर काॾे वञे? पोइ शेख अल हिंद सोचे सोचे चयो त मां हीअ मुजाहिद किथां आणियां, कहिड़ा मां नौजवान आणियां जेका तहरीक कनि। पोइ हिन जो रुख़ थियो मुस्लिम नेशनल यूनिवर्सिटी अलीगढ़ यूनिवर्सिटी में वियो ऐं उते वञी उन्हनि खे छा चवणु लॻो, हाणे मां हेठां सिंधीअ में पढ़ां थो। उते जेका हुन वञी दर्स आख़िरी ॾिनो आहे, चए थो मां सिंधी थो कयां, चए थो मां हिन पीराना साली बीमारीअ नकाह जे हालत में मां तव्हां मूंखे दावत ॾिनी, मां लबेक चई ऐं मां उन शइ खे हिते ॻोल्हणु आयो आहियां जेका मूंखां विञाइजी वई आहे, यानी बदिले वठण वारा मुजाहिद। आऊं उर्दू में आहे, मैं अपनी गुमशुदा मता को यहाँ पाने का उम्मीदवार हूँ। चए थो त ॾाढा नेक माण्हू आहिनि जंहिंजे चेहरनि ते नूर निमाज़ नूर ऐं ज़िक्र अलाह जी रोशनी आहे, लेकिन जॾहिं उनखे चइजे थो त ख़ुदारा उठो हिन उम्मत खे काफ़रनि खां बचायो, अलाह जो निज़ाम नाफ़िज़ कयो, त इन नूर चेहरनि वारनि जे दिलनि ते ख़ौफ़ थी थो वञे, अलाह जो न इन नापाक हस्तियुनि जो, इन थाणनि जो ऐं इन्हनि जे ज़ुल्म जो, त असांखे मारे छॾींदा ऐं असांखे विढ़ंदा। नूरी चेहरे वारनि ते ख़ुदा जो ख़ौफ़ कोन थो क़ाइमु थिए, इन्हनि जो ख़ौफ़ क़ाइमु थिए। तंहिंजे करे
चवण लॻो शेख हिंद यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि खे, ए नोनहाले वतन, जॾहिं मूं ॾिठो त मुंहिंजे हिन दर्द जा गमख़्वार जंहिंमें मुंहिंजूं हॾियूं ॻरनि पिए थियूं मदरसनि ऐं ख़ानकाहनि में घटि आहिनि पर स्कूलनि ऐं यूनिवर्सिटी जे कॉलेजनि में ज़्यादा आहिनि। तंहिंजे मां चाहियां थो त जेको असांजो तव्हांजे निज़ाम सां ऐं मदरसनि सां जेको आहे सो रिश्तो जुड़ी वञे। तंहिंजे करे अलामा इक़बाल बि इन नौजवाननि खे ख़िताब कयो आहे, अगरि जवान हो मेरी क़ौम के जसूर व गयूर, कलंदरी मेरी कुछ सिकंदरी से नहीं। ऐं जेको आहे सो अलामा इक़बाल चए थो वी एन विदाउट पावर, जेकॾहिं तव्हां वटि इक़्तिदार कोन्हे, तव्हां वटि हुकूमत कान्हे, डज़ ब्रिंग मोरल एलिवेशन, ठीकु आहे नेकीअ जो कमु थींदो बट कैन नॉट गिव अ लास्टिंग कल्चर, इहो निज़ाम हली कोन सघंदो। जेसिताईं तव्हां वटि पावर न आहे तव्हां निज़ाम हली कोन सघंदो। ऐं तंहिंजे करे हाणे छा आहे त आख़िर हिन खे रोकण जे लाइ हिन निज़ाम हीअ आहे मुजाहिदनि जो किताबु, हीअ आहे निज़ाम खे मटाइण जो किताबु। हाणे इन्हीअ खे लिकाइण जो कहिड़ो तरीक़ो आहे? थियो छा त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद करण पे वियो, तलवार खणी वियो, कंहिं चयसि त तुंहिंजी भेण बि मुस्लमान थी आहे, वरी घर में वियो, पोइ उनखे धक ॿ कयईं, पोइ उन चयसि तूं क़ुर चखी बि कोन थो ॾिसी, चई चखाए मूंखे क़ुर, पोइ सूरे ताहा जो पनो ॾिनईंसि, पढ़ंदो वियो, रोअंदो वियो, पढ़ंदो वियो, तव्हांजो उहा ई तलवार खणी पेरनि में रखे मुस्लमान थियो। तंहिं ते डिॼी विया मके जा मुशरिक त बाबा हे क़ुर त न ॿुधो। पोइ हुननि हिकिड़ी अंदरि कमेटी क़ाइमु की, अलाह ताला उन जा मिनट्स जेके मीटिंग जा हुआ क़ुर में ॾेई छॾिया आहिनि। सूरतुल फुसिलत आयत नंबर 26 में काल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर, पाण में वेही सरदारनि फ़ैसिलो कयो त क़ुर असां मां केर बि न ॿुधे, आईंदा जेकॾहिं केरु तव्हांखे पनो हुजे असुली न पढ़ो, पढ़ंदव इहो जादू थी वेंदो तव्हां ते। त हिकिड़े हथु खणी चयो त ठीकु आहे असां नथा ॿुधूं, पर मुस्लमान अचे हरम में इशा में ऐं फजर में मग़रिब में ज़ोर सां त निमाज़ पढ़नि था, जो इमाम ज़ोर सां तलावत करे थो, हाजी इन सर्कल करे ॿुधनि था, जीअं अच्छा पोइ चऊं उहा अलगऊफ़ी माना ढोल खणी वञो, तूतारियूं खणी वञी ज़ोर ज़ोर सां वॼायो त क़ुर जा लफ़्ज़ ॿुधण में उनखे न अचनि, छो त उहो त अरब आहे, ॿुधनि पिया त माना अचनि पई, पर जे पाकिस्तान में हुजे हा पोइ छा चवनि हा, पाकिस्तान में हुजे हा त चवनि हा माना न करणु ॾियोनि, चवनि तिलावत कयो, तिलावत कयो, हिकिड़ो ख़तमो, ॿियो ख़तमो, चोथों ख़तमो, ॾहों ख़तमो, माना न कयो त अलाह जी ख़बर न पवे त छा असांखे ईअं चवनि हा। हाणे बि तव्हां वञो यूट्यूब ते केतिरा मौलवी, कोई तर्जुमा न करें, कोई कुरान कोई नथू गेरा है, कोई छोटी चीज़ है कि इसका तुम लोग तर्जुमा करोगे, त इहो गुनाह जो कमु था कराइनि। त इन लाइ त जीअं छा चवणु लॻा आख़िर में लअल्लकुम तग़लिबून, जे क़ुर माण्हू ॿुधंदा तव्हांजो ग़लबो ख़तमु थी वेंदो। तंहिंजे करे असांखे बि हींअर ई इहा शइ चवनि था। तंहिंजे करे जेको आख़िर में मां बहरहाल मूंखे वक़्तु कोन बचियो आहे, सो चवण जो मक़सदु इहो आहे त अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर इसरार अहमद तंज़ीम इस्लामी क़ाइमु कई, उनजो मक़सदु बि इहो, डॉक्टर हो, हुन जो क़ुर खे माना सां पढ़ंदव तव्हांखे पाण ख़बर पवंदी त असुलु कमु आहे हिन मुल्क में अदल इंसाफ़ जो निज़ाम क़ाइमु कजे, क़ुर जो निज़ाम क़ाइमु करिणो। ही कोर्टुनि जा कानून अंग्रेज़नि जा आहिनि, असांजा सभु हुकुमरान 99% चोर आहिनि, रुगो जो कमु हरकत रिश्वत खाइणु, फलाण करणु। हाणे हे जेके बोर्ड जा पैसा अरबे रुपया आहिनि, कहिड़े बोर्ड वारे खे मिलिया आहिनि हिन महिल ताईं पैसा, कंहिंजो घरु ठहियो आहे, काॾे विया पैसा? अञा तंज़ीम इस्लामी वीचारी हींअर मां उनजी सुपरी में थो कयां, घटि में घटि 30-32 घरनि जो असां कमु शुरू कराए ॾिनो आहे ॻोठनि में जंहिंजा घर ठही विया आहिनि, छाकाणि त असांजे पाण में असां चंदो कयो आहे न, त इहे किरोड़ सवा किरोड़ जो कमु असां शुरू कराए ॾिनो आहे, हुकूमत बि त करे न, छाकाणि त असां कमाइण वारा आहियूं, असां पंहिंजा धंधे वारा आहियूं। असां अॼु ताईं तंज़ीम इस्लामीअ मां 1 रुपयो ज़ाती ख़र्च लाइ न खयो आहे। मां मस्जिद में वेठो आहियां, ज़ाती ख़र्च ते करे असां 1 रुपयो मूं न खयो आहे अॼु ताईं, न पेट्रोल वरितो तम, न कॾहिं TAD वरिती तम, न कॾहिं खाधे लाइ पिया, सॼो कमु फीस बि लाइ पिया था कयूं असां। त इहे चोर आहिनि न मथियां, ऐं मिलिया अथनि पैसा, सभु खणी वेंदा दुबई में वञी जायूं ठाहींदा, को किथे ठाहींदो, को किथे ठाहींदो। त इहो निज़ाम त असांखे मटाइणो पवंदो। इन जे लाइ डॉक्टर इसरार अहमद साहिबु तंज़ीम इस्लामी ठाही। हाणे असांजो जेको अमीर आहे शेख शुजा साहिबु इन जो अमीर आहे असांजो, ऐं उहो जेको आहे सो ही शेख शुजा जो अमीर आहे। तव्हां हिनखे टीवीअ ते ॿुधो आहे, अलाह ताला हिनखे वधायो आहे, चार्टर्ड अकाउंटेंट आहे। हे जेको आहे सो हींअर डॉक्टर साहिब जे जाइ ते सॼे पाकिस्तान में तंज़ीम इस्लामी खे हलाए थो। तव्हांखे बि जेकॾहिं कंहिं जमायत में शामिलु थिया, केतिरियूं जमायतूं आहिनि, लेकिन उहा जमायत में वञो जेका निज़ाम जी तब्दीली जी ॻाल्हि करे, लेकिन इलेक्शन जे थ्रू तब्दीली कान ईंदी, कॾहिं कान ईंदी। जमायत इस्लामी केतिरी कोशिशि कई, हाणे जीअं पुठियों घटिजी वई। कॾहिं तब्दीली इलेक्शन जे थ्रू न ईंदी, छो त हिन में
इलेक्शन में त कारा अछा सभु तुरनि था। हक़ीक़त में तब्दीली उलिल अलबाब सियाणे तबिके जा 7 क़िस्म जा माण्हू आणे सघंदा जेके टाप मटाईंदा। त इन करे असांखे बि तव्हांजी दावत आहे, हीउ सॼो कमु असां उन लाइ कयूं था। अलाह पाक असांखे तव्हांखे सम्झा था फ़रमाए। जेको शामिलु थियणु चाहिनि था, अल्हम्दुलिल्लाह हिते असां वटि बैयत फार्म मौजूदु आहिनि। बाक़ी जेकॾहिं जमायत में न ईंदव त पोइ अलाह जे रसूल फ़रमायो आहे अलैकुम बिल जमायत, जमायत में ज़रूरु वञो। व इयाकुम वल फ़ुरक़ा, मां ख़बरदार कान अकेला न रहो। अलाह ताला असांखे तव्हांखे सम्झा था फ़रमाए। आमीन।